जी नाज़रीन, जीअं त हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं सिविल अस्पताल वारा में सफ़ाई सुथराई जो निज़ाम बहितर न हुजण जे करे हिते माण्हू जेके आहिनि त मलेरिया जा मरीज़ थी विया आहिनि, अखियुनि जा मरीज़ थी विया आहिनि, साह जी तकलीफ़ जा मरीज़ थी विया आहिनि, जेके काफ़ी शिकायतूं असां वटि आयूं। जंहिंखां पोइ असां उन शयुनि जी तस्दीक करण जे लाइ हिते वारा सिविल अस्पताल पहुता आहियूं ऐं हिते जेके डॉक्टर मौजूदु आहिनि उनखां पोइ असां जेके प्राइवेट डॉक्टर आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त छा वाकई सफ़ाई सुथराई न थियण जे करे तव्हां वटि मलेरिया जा केस जेके आहिनि त वधी चुका आहिनि ऐं हिते तव्हां वटि केतिरा मलेरिया जा मरीज़ अचनि था ऐं तव्हां वटि अखियुनि जा मरीज़ जेके आहिनि त केतिरे क़दुरु अचनि था, या साह जी तकलीफ़ जेका आहे त साह जी तकलीफ़ वारा मरीज़ केतिरे क़दुरु अचनि था ऐं उहा साह जी तकलीफ़ या अखियुनि जी तकलीफ़ या मलेरिया उन जी वजह छा आहे, जंहिंजे करे जेको आहे त हीअ मलेरिया जा केस थिया आहिनि। उनजा एहतियाती तदाबीर कहिड़ा आहिनि, आवाम कहिड़ा एहतियाती तदाबीर करे ऐं इंतिज़ामिया खे छा करणु घुरिजे त इन्हनि शयुनि ते कंट्रोल अची सघे। जी नाज़रीन, जीअं त हिन वक़्तु असां डॉक्टर आशिक़ हुसैन भट्टी जी क्लिनिक ते मौजूदु आहियूं। वारनि शहर में मलेरिया जे केस वधी चुका आहिनि जंहिंजा असांखे इतला मिलिया, जंहिंखां पोइ असां हिते आया आहियूं ऐं डॉक्टर साहब सां ॻाल्हि कंदासीं त हीअ जेका मलेरिया जा केस आहिनि इहे वधनि था, हिन जी छा वजह आहे ऐं तव्हां वटि हिते मलेरिया जा केस केतिरे क़दुरु अचनि था? असां फ़िलहाल त मलेरिया एतिरी कान्हे वधी असां वटि। कुझु केसिस अचनि पिया जेके ही हिकिड़ी पैरासाइटिक डिज़ीज़ आहे जेका हिकिड़े ख़राबु पाणी गंदे पाणी बीहण जे करे उते मच्छर थियनि था, उहे माण्हू खे चक पाइनि था, उनखां बाद में इहा बीमारी फैलिजे थी या गंदगी जे करे। ऐं हीअ जॾहिं पाणी वही ईंदा आहिनि, पाणी घणो हूंदो आहे त मच्छर उन में पैदाइश उन जी तमामु घणी थींदी आहे ऐं मलेरिया तॾहिं थींदी आहे। असां वटि 2 क़िस्मनि जी मलेरिया थींदी आहे, हिकिड़ी प्लाज़्मोडियम फेल्सीपेरम ऐं ॿी वाईवेक्स। ऐं इहे केसिस कुझु असां वटि वक़्तनि फ़वक़्तनि अचनि पिया, पर एतिरी तमामु घणी अञा फैली न आहे असां वटि मलेरिया। हा, हाणे कुझु वाधारो थियो आहे, छो त हे मौसम जेका अप्रैल ईंदी आहे इन में थोरो मच्छर सवायो थींदो आहे ऐं मच्छर जे ई करे मलेरिया फैलिबी आहे। हाणे कुझु केसिस वधिया आहिनि ऐं शायदि अॻिते वधनि बि। इन जे लाइ कहिड़ा एहतियाती तदाबीर जेके आहिनि त इंतिज़ामिया खे खणणु घुरिजनि, या जेके आम माण्हू आहिनि उहे मलेरिया खां पंहिंजो कीअं बचाव करे सघनि था? इन खां मच्छर मार स्प्रे जेके थियनि था, जेके बल्दिया कराईंदी आहे उहो कराए सघिजे थो ऐं घर में जीअं मेट ॿारे को आयल लिक्विड चमड़ी खे हणनि, जीअं ॿाहिरि माण्हू ओपन एरिया में कमु कनि था, उन मां बचाव थी सघे थो असांजो। ठीकु आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अदा सभ खां पहिरियां ई त तव्हांजी महिरबानी जो हिकिड़े अहम मसाइले ते असांखे अॼु तव्हां टाइम ॾिनो। छा आहे जो हिकु त असांजो ही शहर या ही इलाइक़ो थोरो पसमाईंदो आहे, उन जे करे जीअं ई गर्मियूं शुरू थियूं आहिनि त इन में 2 मर्ज़नि वधीक मतिलबु उन्हनि में वाधारो अची वियो आहे। ख़ासि करे टॉप ते मलेरिया आहे, पोइ वरी जेके गैस्ट्रो चओ या दस्त उल्टियूं ॿारनि में गर्मी जे वजह सां ऐं गंदगी ऐं सफ़ाई न हुजण जे करे। सो मलेरिया त ख़ासि करे इन जे करे बि आहे जो का स्प्रे वग़ैरह नथी थिए, मच्छर काफ़ी वधी वियो आहे ऐं उन सां गॾोगॾु गंदगी त तव्हां पाण ॾिसो था पिया त काफ़ी केसिस असांखे अॼुकल्ह जी OPD में अचनि पिया था। असां मोस्टली मतिलबु 60% अगरि केस कयूं था, टेस्ट करायूं था त 60-50% पॉज़िटिव अचनि था मलेरिया पिया। जी जी सर, इहो ॿुधाइजो त मलेरिया में जेके ॿिए केस? हा, मोस्टली जेको इहो एलर्जी त आहे ई आहे इन डस्ट जे करे, ऐं जेके असांजा केस आहिनि एस्थमा ऐं COPD जा त उहे जेके सॼी उमिरि वीचारनि खे रहंदी आहे, पर उन में वरी तकलीफ़ वधी वेंदी आहे हिन डस्ट ऐं गंदगी जे करे। उनखे एक्यूट एस्थमेटिक अटैक्स थींदा आहिनि, जंहिंजे करे काफ़ी तकलीफ़ थींदी आहे मरीज़नि खे। जेका धूड़ उथे थी हिन में जेको आहे त माण्हुनि खे अखियुनि में बि पवे थी, अहिड़ा पेशेंट बि हिते अचनि था जंहिंजे अखियुनि में अहिड़ी का शइ पई हुजे जंहिंखां पोइ उनखे तकलीफ़ थी हुजे? साईं, एज़ सच त इहो न आयो आहे, पर बेसिकली त सफ़ाई हुजणु घुरिजे न। जेका इहे न खे असां हाइजीनिक कंडीशन्स असांजा जेकॾहिं न आहिनि सही त मल्टीपल डिज़ीज़िस आहिनि। इन खां सवाइ गैस्ट्रो या ॿियूं ॿारनि में जेके बार जेको आहे सो रिकरेंट इन्फेक्शन्स थियनि था त इन गंदगी जे करे, सफ़ाई न हुजण जे करे थियनि था पिया। त इहो ज़रूरी आहे, सफ़ाई हुजणु घुरिजे। त अखियुनि जी बि काफ़ी बीमारियूं आहिनि जेके इन डस्ट जे करे थियनि थियूं पियूं। जी मलेरिया केस ॿियनि सां गॾु वाकई मलेरिया केस काफ़ी वधिया आहिनि ऐं उन जो सबबु इहो ई आहे सफ़ाई सुथराई न हुजण करे ऐं
अवल किन ॾींहंनि में DDT ऐं वग़ैरह स्प्रे वग़ैरह थींदा हुया गवर्नमेंट जे तरफ़ां, जेके अॼुकल्ह नथा थियनि, या जेकॾहिं ॿाराड़ी में के खॾूं आहिनि ऐं उन्हनि ते बि कंट्रोल नथो थिए, ख़राबु उन्हनि ते मच्छर वेहनि था ऐं पलजनि था, वॾा थियनि था, उनखां पोइ बि मलेरिया जो रेशो वधे थो। पर इहो आहे DHO ऑफिस मां हिकिड़ी इहा एडवांटेज आई आहे त जेको आहे सो उतां खां गॾु सरकारी हॉस्पिटल सां गॾु कुझु प्राइवेट हॉस्पिटल वारनि खे बि किट्स ॾिनियूं अथऊं ऐं उनजी मेडिसिन प्रोवाइड कई अथऊं त जीअं सभिनी खां वधीक मरीज़नि खे आसानी थिए ऐं उन्हनि खे दवा मिली सघे। असां वटि DHO ऑफिस खां मेडिसिन बि मिलियल आहे जेकी ग़रीबनि खे मुफ़्त टेस्ट बि कयूं था ऐं उन सां गॾु उहे मेडिसिन बि उन्हनि खे प्रोवाइड कयूं था, ॾियूं था। थैंक यू। सम्झा ही मलेरिया जीअं त मार्च अप्रैल में हिन जी पीक लेवल हूंदी आहे, हाणे आहिस्ते आहिस्ते हुनजी में घटिताई अची वई आहे। मलेरिया जा पहिरें मार्च में काफ़ी केस हुया, असां वटि ट्रीटमेंट अवेलेबल आहे मलेरिया जो मुकमल तौर ते मुकमल थेरेपी आहे ऐं असां वटि रिपोर्ट फ्री ऑफ कास्ट मुफ़्त में थिए थी मलेरिया जी, ऐं ट्रीटमेंट सभिनी मरीज़नि खे असां मलेरिया जो अवेलेबल करे ॾियूं था। जी नाज़रीन, जीअं त हिन वक़्तु असां वाराणसी सिविल अस्पताल में अखियुनि जे शोबे जे डॉक्टर वटि वेठा आहियूं। अचो त उन सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिते जेका वाराणसी शहर में सफ़ाई सुथराई न हुजण जे करे हिते जेके माण्हू अचनि था मरीज़, उन्हनि में वाधारो आयो आहे या न आयो आहे, या सफ़ाई सुथराई न हुजण जे करे जेका डस्ट आहे ऐं उहा माण्हुनि जे अखियुनि में पए थी, उन जे ज़रिए माण्हुनि खे केतिरी तकलीफ़ जेका आहे त थिए थी। जी अगर असल में चाहे जो ये असांजे वाराणसी शहर में तव्हांजे लाइ कई आहे सिंध इंस्टीट्यूट ऑफ वीएन साइंसिस जे तरफ़ां असां हिते अपॉइंट थिया हूँ। असांखे तक़रीबन 2 हफ़्ता थी विया आहिनि हिते, पर ॿाहिरि जेके पेशेंट्स असांजे हिते अचे थो रेशो, उहे जेके डस्ट जे करे बैक्टीरियल इन्फेक्शन थो थिए, वायरल इन्फेक्शन थो थिए, जेके गंदी नालियूं आहिनि उन मां मच्छर जीत ॼणो उन्हनि जी अखि में पए थो, उहो वॾो तमामु घणो इफेक्ट थो थिए उन ते। पोइ उन्हनि खे असां हिते सहूलियत ॾियूं था, फस्ट एड ॾियूं था उन्हनि खे, पर जेतिरी पंहिंजे शहर जी सफ़ाई कंदो ओतिरो बहितरु आहे। सफ़ाई सुथराई हूंदी, उन्हनि खे अखियुनि जी का बि बीमारी न थींदी, ऐं उन्हनि खे हिन मौसम में शाम जे टाइम या सुबुह जे टाइम गिलासिस पाए घुमणु खपे। बाइक ते वञनि था, गिलासिस उन्हनि जे लाइ लाज़मी आहिनि, न त काफ़ी सारा पेशेंट अहिड़ा आया आहिनि जंहिंखे बैक्टीरिया अंदरि अखि में वञे थो, उहो अंदरि ज़हरात पैदा करे थो, उहे 3-3, 4-4, 5-5 ॾींहंनि लाइ उन्हनि जी अखि नथी खोले। पोइ असां उनजी फस्ट एड कयूं था, ऐं सफ़ाई सुथराई बहितरु आहे। जेतिरी सफ़ाई थियल हूंदी ओतिरो उन्हनि खे अखियुनि जो जेको आहे बीमारियूं घटि लॻंदियूं। हक़ मौजूद GSN जी लतीफ़ महिरबानी तालिब। सभ खां पहिरियों सफ़ाई जेकी आहे उहो आम इशू आहे। सफ़ाई जेकॾहिं न हूंदी त मलेरिया बि थींदी, बीमारियूं खोड़ साबित थींदियूं। ऐं इन में नाल जेकी आहे टाउन कमेटी वारनि जी आहे। हथनि ते ॻणनि जेतिरा मुलाज़िमनि सॼे शहर खे सफ़ाई कीअं करे सघनि। जेके वाइट कॉलर मुलाज़िमनि घर वेही पघारियूं था खाइनि, सॼो तबाह जेको वाराणसी जो इलाइक़ो ऐं शहरनि जी तबाही जो ज़िम्मेवार जेको आहे उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे ऐं MPA बुरहान साहब आहे। छो जो घर वेठे माण्हू खे पघारियूं मिलनि थियूं, ड्यूटी केरु करे ई नथो, ऐं मुलाज़िम जेके आहिनि उहे मुख़्तसिर मुलाज़िम, उहे केतिरी सफ़ाई कीअं करे सघनि। इन मां मलेरिया बि थिए थी, खोड़ सारी बीमारियूं बि थियनि थियूं, ऐं मच्छर मार जेको फुआरो कराए वेंदो आहे हर साल, उहो हिन साल बि नथा कनि। अलाए छा अथनि दिलि में, इहे बि पेमेंटूं करे बिल कढी कूड़ा खाई वेंदा। असां अपील कंदासीं DC कंबर खे, शीशनि जे जेके त फ़ौरन नोटिस वरितो वञे, ऐं जेके टाउन कमेटी में 500 ॼणा वाइट कॉलर घर वेठे पघारियूं था खाइनि, इन्हनि खां कमु वरितो वञे त वाराणसी शहर में सच पुछो जेकॾहिं सफ़ाई हूंदी त न मलेरिया थींदी न का बीमारी थींदी। महिरबानी। जी नाज़रीन, जीअं त तव्हां हिते मौजूदु मुख़्तलिफ़ डॉक्टरनि जा व्यूज़ ॿुधा, समाजी वर्करनि जा व्यूज़ ॿुधा, जंहिंजो चवणु आहे त मलेरिया जा केस बिल्कुलु वधी चुका आहिनि, जंहिंजो कारण इहो आहे त सफ़ाई सुथराई न थी आहे ऐं स्प्रे जेको आहे त काफ़ी टाइम खां न थियो आहे, जंहिंजे करे मलेरिया जा केस वधी विया आहिनि। ऐं शहर में डस्ट हुजण जे करे काफ़ी अखियुनि जा मरीज़ बि माण्हू थी विया आहिनि, ऐं जेको आहे त उन खां अलावा साह जा मरीज़ जेके आहिनि त हिते 12 महीना हूंदा आहिनि, पर हिन टाइम जेॾीमहिल सफ़ाई सुथराई घटि थी आहे त उन्हनि खे तकलीफ़ वधी वई आहे ऐं उहे सीरियस कंडीशन में पहुता आहिनि। कैमरामैन मोहम्मद अली बुर्र सां गॾु तालिब हुसैन चांडियो, सिंध न्यूज़ वाराणसी।